नाज़रीन, मटियारी ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। मटियारी जी सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि मां रैली कढी प्रेस क्लब मटियारी आॾो क़ौमी गीतनि ते झुमरियूं हयूं वयूं। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मटियारी मां अब्दुल गफ़ूर मल्ला। जी अब्दुल गफ़ूर जी नाज़रीन, 4 दिसंबर सकाफ़ती ॾिहाड़ो आवाज़ जो उनवान हेठि अचो देश पंहिंजे खे ॿीहर गॾूं था, अचो सिंध वासिनी खे ॿीहर गॾूं था। इहो तव्हांखे ॿुधायां त मटियारी ज़िले जा नंढा वॾा शहर आहिनि जिन में हाला, सैदाबाद ऐं खंडू, भिटशा, उॾेरो लाल, पालीताणी, शाहपुर में बि सकाफ़ती ॾिहाड़ो जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। अॼु जेके त मुख़्तलिफ़ मटियारी जूं सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि उन्हनि जे तरफ़ां सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे ऐं हीअ जेके रैलियूं त मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदियूं प्रेस क्लब मटियारी ते पहुतियूं आहिनि। ऐं इहो अॻे प्रेस क्लब मटियारी ते पहुचण खां पोइ सिंधियुनि कपिड़ा जेके सिंधी कपिड़ा आहिनि जिन में गज आहिनि ऐं या कुआरी आहिनि ऐं ॿियूं सकाफ़ती जेको असांजो कल्चर आहे उहो माण्हुनि खे पहिरियल आहे ऐं जेके क़ौमी गीत आहिनि उन्हनि ते रक़्स कयल आहिनि। ऐं हिते जेके माण्हू आहिनि से जिन वटि कुआरी हथनि में किन कोडर आहे ऐं पटका पातल आहिनि। इहो खे ॿुधायां त मटियारी प्रेस क्लब ते हिकु जेको वॾो हुजूम लॻियल आहे ऐं क़ौमी रक़्स गीत ॻाए रहिया आहिनि। जी।